मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साथियों, सवाल साईं तहज्जुद जी नमाज़ में घणियूं रकातूं पढ़जनि ऐं उनखे उन्हनि तहज्जुद नमाज़ के पढ़ण जो तरीक़ो छा आहे? साईं आसान तरीक़ो आहे, रकातूं जेको ॿ करे पढ़ंदव। तहज्जुद जी नमाज़ अगर कोई भी साथी पढ़े थो न 4 रकातूं न पढ़ंदो, ॿ रकातूं करे पढ़ो। बेहतर ईअं त 2 रकातूं जेके तव्हां पढ़ो था न तहज्जुद में, उन में बेहतर तहज्जुद में नमाज़ इहा आहे त 2 रकातूं पढ़ो था। जेतिरो क़ुरान यादि आहे न, जेतिरो क़ुरान, यानी मसलन तौरु हिकिड़ो सीपारो यादि आहे न, हिकिड़ो सीपारो बि पहिरीं रकात में पढ़ो। अधु सीपारो यादि आहे न, अधु सीपारो बि पहिरीं रकात में पढ़ो। यानी जेतिरो क़ुरान ज़्यादा पढ़ंदो न रकात में, ओतिरो बेहतर आहे। 20 रकातुनि पढ़ण खां बेहतर आहे त हिकिड़ो जेको आहे न, हिकिड़ी रकात खे डिघो कयो। सॼो सीपारो जेको आहे हिकिड़ी रकात में पढ़ो, वरी ॿियो सीपारो बि जेको आहे यादि आहे, जेकॾहिं 2 सीपारा यादि आहिनि त ॿियो सीपारो बि भले ॿी रकात में पढ़ो। पर जेकॾहिं अगरि 10 सूरतूं यादि आहिनि त हिकिड़ी रकात में तहज्जुद में 10 सूरतूं बि पढ़ो। ऐं थींदियूं कीअं, इहे 2 रकातूं करे पढ़े, पोइ 2 जी तौफ़ीक़ मिले त 2 पढ़ो, 4 जी तौफ़ीक़ थिए 4। यानी जेतिरो वधाईंदा वेंदो न ओतिरो जेको आहे बेहतर आहे। बाक़ी कंहिंखे एतबार न आहे त साईं 6 पढ़णियूं आहिनि, 12 पढ़णियूं आहिनि, 8 पढ़णियूं आहिनि। न जेकॾहिं अगरि 2 बि पढ़ो था न त बि बेहतर आहे। 2 बि पढ़ो था, हे बि हिन ज़माने में वॾी ख़ुशनसीबी आहे अगरि कोई बंदो 2 रकातूं सिर्फ़ु जेको आहे तहज्जुद नमाज़ पढ़े। हे तमामु वॾी जेकी सआदत आहे। त साईं नमाज़ जी तरतीब इहा आहे त 2 रकातूं करे पढ़ंदो ऐं रकातुनि में क़ुरान ज़्यादा पढ़े, हे बेहतर अमल आहे।